कायदे अवाम ने अपने जान का नजराना पेश किया। मेरे 2 भाई शहीद हुए हैं। जो अवाम की तकलीफ है वो मेरी तकलीफ है। कॾहिं असां खां विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॼाणे पई। ईद जमहूरियत अगूणी वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के 27 दिसंबर योम शहादत के मौके ते सुर्ख सलाम पेश करियूं था, जे पंहिंजे मुल्क ऐं क़ौम लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो। पारां सियासी समाजी अगवान चौधरी अमानुल्लाह रंधावा। विसरी न सघंदीअ हर कंहिंखे हर कंहिंखे हर 27 दिसंबर तुंहिंजी यादि ॼाणे पई।